सिंध जे सदा सुहिणे लेखक साईं मजादी जरवार ओमाणी आहे पंहिंजी हीअ तहरीर हक़ीक़तनि जी ॻणप अनोखे अंदाज़ सां कंदड़ ही माण्हूअ जो मन बि कॾहिं कॾहिं केॾो न विगाणो लॻे थो। रूह जूं आङरियूं थकी थियूं पवनि त सारुणियुनि जी माला खे सजाए रखिजे त किथे रखिजे, इहो सभु कुझु कीअं वेही आङरियुनि ते ई सारजे त कंहिं केतिरा दर्द ॾिना, केरु किथे छॾे हलियो वियो। वक़्तु कहिड़ियूं वेसा घाटियूं कयूं, मिठनि अल्फाज़नि जे पोयां केतिरनि उन्हनि लफ़्ज़नि जी कड़ाण बि लिकल हुई जिन खे असीं परखे ऐं परूड़े कोन सघियासीं। इहो सभु वेही सारजे त कीअं सारजे त जीजल जी गोद खां धरतीअ ते घिसकण ऐं पोइ पेरड़ा खणनि, माइटनि जे हथ आङरियुनि जा सहारा वठी विखूं खणी ऐं ईअं जल्दी वॾा थी वियल असीं माण्हू त अञा नंढड़ा हुअण घुर्जूं हा। बरसाति जे पाणीअ में कागज़ जूं ॿेड़ियूं ऐं हवाउनि में लगड़ उॾाइण वारा ॾींहं भला एतिरा थोरा आख़िर छो हुआ। ऐं हाणे हिन वसीअ काइनात जे कुशादनि रस्तनि ऐं रंगीन शहरनि ऐं हुजूमनि में हलदे बि कॾहिं कॾहिं सफ़ा तन तनहा अकेला टुटल अधूरा मंज़िलुनि खां घणो परे हर शाम में थकल मुसाफ़िर था बणिजी वञूं। बरसातूं बि वसनि थियूं, पाणी बि बीहनि था, कागज़ बि आहिनि, ॿेड़ियूं नथा ठाहियूं छो त नंढपण न आहे, लगड़ बि आहिनि, हवाऊं बि आहिनि, उॾारे बि ॼाणूं था पर उॾारियूं नथा आख़िर छो। सबबु इहो आहे त पाण पंहिंजो ॿारोतन घणो परे छॾे आया आहियूं जेको हाणे ॿीहर हासिल करे नथा सघूं। ॿारोतन जो दौर था सारियूं, वण जूं लोडूं टार किथे आहिनि, पाण पुराणा बणिजी वियासीं, पंहिंजा साॻियां यार किथे आहिनि, पंहिंजा साॻियां यार किथे आहिनि।